ठुकराठो का ख़बर शामिल कयूं पिया। सज्जाद हुसैन मंगी जे रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो ऐं भरपासे में 7 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी। ढंढे में सैयद इनायत शाह जे पिण तां 7 मुहर्रमुल हराम जे सिलसिले में मातमी जुलूस बरामद कियो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां आज़ादार शरीक थी नोहा ख़्वानी ऐं सीना ज़नी जो मातम करे इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन जानसारनि सां मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। मातमी जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं मातमी काफ़िले जे गुज़रगाहनि वारनि रस्तनि खे सील कयो वियो आहे। विथी विथीअ ते अज़ादारनि ऐं ॿियनि मुसाफ़िरनि लाइ मोमिननि पारां सबीलनि जा स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। बरामद थियल मातमी जुलूस बहराम मलक जे पिण ते बरामद थींदो, जॾहिं त मातमी जुलूस जी अॻुवानी सैयद साईं ॾिनो शाह ऐं ॿिया करे रहिया आहिनि। मेरी माँ दुखी दे वेरण दुआ है, मैं कुमार सा गई तुम्हें देता है। मेरी माँ दुखी